बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ़ मेमण। डॉक्टर अज़ीज़ मेमण एलानियल 3 लाख रुपया अमर कैलाश के वारसन वटि खणी पहुची वियो। डॉक्टर अज़ीज़ मेमण कैलाश कूली के वारसन लाइ मदद तौर 3 लाख ॾियण जो ऐलान कियो हो। डॉक्टर अज़ीज़ मेमण 3 लाख रुपया खणी कैलाश के वारसन वटि पहुतो, जिते कूली इतिहाद जा अॻुवाण पहलाज ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। डॉक्टर अज़ीज़ मेमण बदीन दोस्त इतिहाद के अॻुवाण कैलाश के वारसन के 3 लाख रुपया मदद तौर ॾिना। कैलाश के औलाद से जॾहिं मुलाक़ात थी तो डॉक्टर दूरअंदेशी के ॾिसंदे कैलाश के औलाद के तालीम जो ज़मू पिण पाण खणी वरितो ऐं वारसन के चयो त कैलाश जी वॾे पुट विक्रम कैलाश जल्द स्कूल में दाख़िल करायो। उन जी तालीम जो पिण मुकम्मल ज़िम्मो आऊं थो खणा। उन ये मौके ते नेशनल प्रेस क्लब बदीन के साफ़िन के सवाल दौरान डॉक्टर अज़ीज़ मेमण चयो त कैलाश के केस में कूली बिरादरी जा वकील खोड़ आहिनि, जिन ज़िम्मेदारी खई आहे केस विढ़ण जी, पर जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पई त इहा मदद बि आऊं करण लाइ तयार आहियां। सुठी खां सुठो वकील पिण करे ॾींदा।